बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ॻाल्हि ॿोल्हि करण खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु वीडियो खे मुकमिल ॾिसो। त हाणे ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं महेश पुरी जी, जेको इंडिया जो जेको आहे सो मशहूरु एक्टर आहे। त महेश पुरी जी शादी आहे या कोन्हे, काफ़ी सवाल उथनि था सोशल मीडिया ते, काफ़ी बहस थिए थो। त काफ़ी दोस्त चवनि था त महेश पुरी माना सिंगल आहे, न भाउ उनजी शादी थियल आहे महेश पुरी जी, ऐं माशाल्लाह उनजी हिकिड़ी जेका साल बि आहे। के दोस्त वरी चवनि था त ॿ शादियूं थियल आहिनि, ॿ शादियूं कोन्हे, हिकिड़ी शादी आहे। त हीअ जेको आहे, जंहिंखे असांजा जेके सिंधी दोस्त आहिनि या पाकिस्तान जा जेके दोस्त आहिनि, इनखे चाचो दारो बि चवंदा आहिनि। चाचे दारे सां गॾु इन्हनि काफ़ी मश्करियूं वग़ैरह ठाहियूं आहिनि। माना हीअ हिकु जेको आहे सो मशहूरु एक्टर आहे। इन जेको चाचे दारे जो जेको रूल कयो, इन माशाल्लाह ज़बरदस्त इनखे कामयाबी जेका आहे सो हासिलु थी। ऐं हाणे इंडिया में त हिनखे जेको आहे सो काफ़ी जेको आहे सो पसंदि कयो वेंदो आहे, लेकिन पाकिस्तान में बि हिनखे काफ़ी पसंदि कयो वेंदो आहे। हाणे हीअ जेको डायलॉग चयो, जंहिंमें हिन चयो त हम आतंकवादी है, सरकार हमें आतंकवादी कहती है, हम आतंकवादी नहीं है, हम दुनिया के सताए हुए लोग हैं। तो इहो जो डायलॉग तमामु मूंखे बहितरीनु लॻो। हक़ीक़त आहे जेके माना आतंकवादी थींदा आहिनि, त उहे आतंकवादी ईअं न थींदा आहिनि, वॾेरनि जा सियासतदाननि जा जेके सतायल माण्हू जेके हूंदा आहिनि, उहे आतंकवादी धाड़ेल वग़ैरह थींदा आहिनि। फिलहाल पोइ उन्हनि खे सपोर्ट बि उन्हनि वॾनि माण्हुनि जी हूंदी आहे। त हीअ चाचो दारो जंहिं तक़रीबन नंढे हूंदे खां जेको आहे सो इंडस्ट्री में हॉलीवुड में जेको आहे सो इहो आयो, या बॉलीवुड में जेको आहे सो हिन काफ़ी रूल्स कया, लेकिन हीअ जेको आहे सो माना हिन गुंडे जा जेके रूल्स काफ़ी कया आहिनि। जंहिं फिल्म में तव्हां ॾिसंदा त हीअ माना गुंडो आहे, त माना गुंडे खे ईअं करे ॾेखारींदा आहिनि जीअं माना आम माण्हू खे ॾिसण वारे खे बि नफ़रत थींदी आहे त भाई गुंडो आहे, हीअ जेको आहे सो औरतुनि जी इज़त थो लुटे ऐं ग़रीबनि खे माराए थो, जेको हीरो आहे उन सां ज़ुल्म थो करे। हालांकि इहा त हिकु फिल्म आहे, हिकु जेको आहे सो नाटक आहे। त उमेदु आहे हीअ नंढिड़ो वीडियो तव्हांखे महेश पुरी जे बारे में ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त इन ते असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।